अमा ॾिसी रहिया आहियो ख़बरचार न्यूज़ ऐं आऊं आहियां अमा जी होस्ट हिबा नवाब। हाणे ख़बर शामिल कंदासीं नुशरो फिरोज़ मां आदिल अब्बासी जी रिपोर्ट। ॻोठ यख्तियार खान गांगो जे रहवासियुनि मोहम्मद बख्श गांगो ॼाम खान गांगो अलॻि रखियो गांगो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ख़बरचार न्यूज़ खे ॿुधायो त असांजे ॻोठ में वॾड़नि खां वठी मुख़्तलिफ़ ज़ातियूं जंहिंमें कुंभर हाली पोटो झंझण सेता ऐं ॿियूं ज़ातियूं रहंदियूं अचनि थियूं। असांजे घरनि जे भरिसां असांजे प्लाट में साहिब और शदू और काफ़ी टाइम खां रहियल आहिनि जेके ग़रीब मज़दूर आहिनि जंहिंखे हाणे ॻोठ जा कुझु बासर हथियार खणी ग़रीब मिसकिन ओड़नि जे घरनि ते अची मोतमाल धमकियूं ॾियनि था त घर ख़ाली कयो असां प्लाट खपायूं था। जॾहिं त उन प्लाट जा मालिक मोहम्मद बख्श गांगो ॼाम खान गांगो अलॻि रखियो गांगो वारा आहिनि जिन असां ग़रीब मिसकिननि खे विहण लाइ अछो ॾिनो आहे। असां ग़रीब मिसकिननि खे विहण लाइ अछो ॾिनो आहे। असां 20 सालनि खां ॻोठ में रहंदड़ आहियूं पर हाणे बासर असां मथां कूड़ा केस दाख़िल करण ऐं मोतमाल धमकियूं ॾियनि था। हुननि मथां हैदराबाद में मुख़्तलिफ़ केस दाख़िल थियल आहिनि। हुननि असां मथां 2017 में कूड़ो केस दाख़िल कयो हुयो जंहिंजो फ़ैसिलो कोर्ट सगोरी असांजे हक़ में ॾिनो हुयो। असीं IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नुशरो फिरोज़ सेशन जज नुशरो फिरोज़ ऐं ॿियनि वस वारनि खां अपील कजे थी त बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ॾियारियो वञे। सेशन कोर्ट के सभिनि खे अर्ज़ु कयूं था त महिरबानी करे हिनखे गिरफ़्तार कयो। ॾोहारी माण्हू आहे वॾो हिन जे मतिलबु 2 FIR करे हैदराबाद में थियल अथसि। हीअ ॾोहारी माण्हू आहे हितां हीअं रहंदो थियो आहे हिते ॾोह जे करे तो भॼिया हुआ हिते पुलिस जे पोयूं पई अथसि हाणे हिते ॾोह छॾे हिते वेठो आहे हिनखे धमकियूं थो ॾिए। ॾिसंदा रहो ख़बरचार न्यूज़ ऐं पढ़ंदा रहो ख़बरचार अख़बार। फॉलो कयो फेसबुक पेज ऐं ट्विटर खे।